नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त ڀرياسٽي में आम वापे जी शयुनि जे अघनि में थींदड़ ھٿرادو वाध खे रोकण जे लाइ प्राइस कंट्रोल ब्यूरो सप्लाई सखर जी टीम जी शहर जी रेज़की दुकाननि ते ओचितो छापो, रेट लिस्टूं चेक करण ते अघनि बाबति अवाम खां पुछा गाछा, अवाम जूं महांगाई जूं दाहूं दुकानदारनि खां हलफ़नामे ते सयूं करायूं वियूं। सखर जे ब्यूरो सप्लाई जे एडी ज़फर अंडण, प्राइस कंट्रोल ऑफिसर इंस्पेक्टर ज़फरुल्लाह जतोई प्राइस कंट्रोल टीम सां गॾु ڀرياسٽي शहर जे मुख़्तलिफ़ रेज़की दुकान जो दौरो करे आम वापे जी शयुनि जा अघु वधीक वठंदड़ दुकानदारनि खां हलफ़नामो वरिता ऐं खेनि वार्निंग ॾींदे चयो त वधीक अघु वठंदड़ मुनाफ़ाखोरनि खे बख़्श न कयो वेंदो। जेको दुकानदार वधीक अघु वठंदो ऐं रेट लिस्टूं दुकान जे ॿाहिरां न टंगंदो, उन खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।